मां हिकु अहिड़े मौज़ू ते ॻाल्हाइण आयो आहियां जेको असां सभिनी जे घर जो मसइलो आहे। सुबुह जो अखि खुलण खां वठी राति जो सुम्हण ताणी असांजे चारो तरफ़ हिकु शइ घुमी रही आहे, उहा आहे मोबाइल। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असां मोबाइल खे इस्तेमालु कंदा आहियूं या मोबाइल असांखे इस्तेमालु करे रही आहे? सुबुह जो जीअं अखि खुलंदी आहे त असां चवंदा आहियूं यार 5 मिंट मोबाइल हलाए वठां, का न्यूज़ ॾिसी वठां, का वीडियो ॾिसी वठां। लेकिन जीअं स्क्रोलिंग शुरू कंदा आहियूं त उहे 5 मिंट 2 कलाकनि में ईअं गुज़री वेंदा आहिनि, असांखे का बि ख़बर न आहे पवंदी। ईअं थींदे थींदे पूरो ॾींहुं गुज़री वेंदो आहे ऐं राति जो जॾहिं अखि बंदि थियणु शुरू थींदी आहे त असांखे यादि ईंदो आहे असां को पढ़ाई रहिजी वई, असांजो ज़रूरी कमु रहिजी वियो ऐं पोइ पछताईंदा आहियूं त यार अॼु बि असां उहो कमु न थी सघियो। छा तव्हां सां बि ईअं थींदो आहे? अगरि तव्हां सां बि ईअं थिए थो त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वरी ॻाल्हि उहा आहे त सोशल मीडिया ते असां ॿियनि जी ज़िंदगी ॾिसंदा आहियूं। को कार थो वठे, को घुमण थो वञे, को पैसा थो उॾाए, को अयाशी थो करे, को खाए थो, को पीए थो, को ॿाहिरि मुल्क घुमण वियो आहे। असांखे लॻंदो आहे त इहे ॾाढा ख़ुशि आहिनि, लेकिन यादि रखो त सोशल मीडिया हिकु फिल्म वांगुरु आहे। को बि शख़्स तव्हांखे सोशल मीडिया ते इहो कॾहिं बि कोन ॿुधाईंदो त हुनजे मथां केतिरो कर्ज़ु आहे, हुनजी ज़िंदगी कीअं आहे, हुनजे घर जो माहौल कीअं आहे, हुनजे घर जो सुकून आहे न आहे। उन्हनि जी इहा ॾेखावे वारी ज़िंदगी ॾिसी करे पंहिंजो सुकून न विञायो। अचूं त हल जी तरफ़ अमी ॾिसंदा हूंदव त यूट्यूब, फेसबुक ऐं टिकटॉक ते काफ़ी सिंधी नौजवान आहिनि जेके लखे रुपया कमाइनि था, छो जो उन्हनि महिनत कई आहे, रिसर्च कई आहे ऐं पंहिंजो वक़्तु ईअं ज़ाया न आहे कयो जीअं असां करे रहिया आहियूं। के एडिटिंग था कनि, के राइटिंग था कनि, के वरी फ्रीलांसिंग ते कमु था कनि, वेबसाइट हुजे या डिजिटल मार्केटिंग हुजे। मोबाइल साॻी आहे, उहे बि इहा मोबाइल यूज़ कंदा आहिनि, असां बि इहा मोबाइल यूज़ कयूं था, लेकिन उहे पंहिंजो टाइम ज़ाया नथा कनि ऐं असां पंहिंजो टाइम ज़ाया कयूं था। हाणे यूट्यूब खोलियो, वञी सर्च कयो ऐं सिखो कीअं लिखिबो आहे, कीअं वीडियो ठाहिबी आहे ऐं कीअं मार्केटिंग कबी आहे। अगरि उन मां तव्हां कुझु बि सिखी करे कंहिं दोस्त खे सेखारियो त तव्हांखे फ़ाइदो बि थींदो ऐं तव्हांखे जेके ॾिसंदा उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो। मूं बि रिसर्च कई आहे ऐं हीअ मुंहिंजी पहिरीं वीडियो आहे ऐं उमेदु आहे हीअ मुंहिंजी पहिरीं वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो, लाइक कजो ऐं कमेंट कजो। थी सघे थो तव्हांखे उन मां को फ़ाइदो मिली सघे। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।